ॼामशोरो इलाइक़े मेडिकल अस्पताल में मोटरसाइकिल चोरी ख़िलाफ़ मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो। इरफान अली अबड़े, हसन अली, अब्दुल रहीम जोए ऐं ॿियनि लम्स अस्पताल जे गेट अॻियां धरणो है। अॻवान जो चवणो त इरफान अबड़ो इलाज लाइ आयो, संदसि मोटरसाइकिल चोरी कई वई। अॻवान मुतालबो कयो त पुलिस सरकार जुमन ब्रह्माणी ऐं लिम्स जे गार्डन ख़िलाफ़ जांच करे चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। गौसपुर जे कचीवार इलाइक़े में पुलिस ऑपरेशन करे मग़वी खे बाज़ाइब करे टिंडो वारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस ॿुधायो त कचीवार इलाइक़े में मुख़्तलिफ़ थाणनि जी 200 खां वधीक एहलकारनि ऑपरेशन में हिसो वरितो। पुलिस ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु वज़ीरस्तान जे रहवासी नेमतुल्लाह खे अगवा कयो वियो, जंहिंखे इतला बाद कार्रवाई करे बाज़ाइब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि मग़वी खे बाज़ाइब कराए टिंडो वारनि अजयसन बंगलानी, शहज़ादी सुंदरानी ऐं अख्तियार सुंदरानी खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। टंडे आदम में जस्कम पारां समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इरशाद बिरोही, अलहदाद मरी ऐं ॿियनि चयो त शहर में पुलिस जी सरपरस्ती में शराब, ज़हरीलो गुटको ऐं ॿियूं ज़हरीलियूं शयूं विकिरो थियनि पियूं। हुननि चयो त पुलिस मंत्री वठी मंशा जा ॾा कचो शराब, गुटके जो कारोबार सरेआम हलाए पई। अॻवान चेतावनी त समाजी बुराइनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतजाज जो दारो वधायो वेंदो। गाड़ी में आबदकारनि पारां रतू न ॾियण ते मिल इंतज़ाम ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हाजी अब्दुल रशीद लाशारी, दिलमुराद रिंद ऐं ॿियनि चयो त अब्दुल्ला शाह गाज़ी शुगर मिल इंतज़ामिया हिकु काम करे गुज़िर 3 सालनि खां रतू अदा नथी करे। हुननि चयो त रतू न मिलण सबबु माशी ॾुखियानि जो शिकार आहिनि। अॻवान चेतावनी त रतू अदा न कयो वियो त मिल ॾाढो पाण साड़े आपघात कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।